अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो? उमेद आहे सभु ठीकु ठाक हूंदा। व्यूअर्स, अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 11 एपिसोड जे बारे में। जी हाँ दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे 11 एपिसोड जे बारे में। पर दोस्तों, उन खां पहिरियां असां तव्हांखे नंढिड़ो रिक्वेस्ट कंदासीं, जेकॾहिं अञा ताईं बि असांजी हिन वीडियो खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करणु विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी जे 11 एपिसोड में असद कुरैशीअ मथां खून जो इल्ज़ाम अची रहियो आहे। उहो खून कहिड़ो आहे? जी हाँ दोस्तों, उहो खून आहे वॾेरे गफ़ार ख़ान जे भाउ जो खून, जंहिंखे ओठे जे ॿाहिरनि डंडा हणी मारियो आहे। उहो ई खून जो क़तल वरी असद कुरैशी जे मथां इल्ज़ाम अची रहियो आहे। दोस्तों, जीअं त असद कुरैशी वॾेरे गफ़ार ख़ान खे सफ़ाई ॾियण जी कोशिशि पियो करे, पर गफ़ार ख़ान मञण जे लाइ तयारु न पियो थिए। गफ़ार ख़ान असद कुरैशी खे इहो चयो त मां ॿियनि जे करे पंहिंजे भाउ जी बेइज़ती करे सघां थो, पर पंहिंजे भाउ जे करे यकीनन ॿियनि जी केतिरी बेइज़ती करे सघां थो। दोस्तों, हाणे असां अॻिते ॾिसंदासीं त हिन ड्रामे में अॻिते थिए छा पियो।